to Time News Studios. You are watching 11 AM Bulletin. पार्लियामेंट जो कल इजलास अॼु शाम 4 वॻे थी रहियो आहे। इवैक्यू बिल 2020 ऐं मनी लॉन्ड्रिंग जे ख़ात्मे वारी ॿी तरमीम जो बिल बि मंज़ूरी लाइ पेश कयो वेंदो। ॿई बिल क़ौमी असेंबली मां मंज़ूर कया विया पर सेनेट रद्द कया। गॾियल इजलास खां अॻु क़ौमी असेंबली ऐं सेनेट जा इजलास बि थींदा। सदर वज़ीर आज़म जी पघारुनि ऐं मरातुनि बाबति बि बिल एजेंडा में शामिल। कराची में सिविक सेंटर वाक़े जो केस मक़तूल वसीम उस्मानी जे भाउ जी फ़रियाद ते दाख़िल। ज़ख़्मी हफ़ीज़ पुलिस आॾो फायरिंग करण जो एतराफ़ करे वरितो। जवाबदार हफ़ीज़ ॿुधायो त ऑफिसरनि पारां कमु न ॾियण ते हू पिस्टोल खणी घरां निकितो। ॿिन्ही ऑफिसरनि खेसि कमरे में बंदि करे पकड़ण जी कोशिशि कई त पिस्टल कढी फायर कया। KDA ऑफिस में फायरिंग जे नतीजे में असिस्टेंट डायरेक्टर वसीम उस्मानी ऐं लैंड डिपार्टमेंट जो डिप्टी डायरेक्टर वसीम रज़ा मारिजी विया हुआ, जिन ते जवाबदार सुप्रिटेंडेंट हफ़ीज़ुल हसन ज़ख़्मी थियो हो। हैदराबाद में एंटी करप्शन कोर्ट सिंध यूनिवर्सिटी के फंड्स में मुबैना घोबिन वारे केस में गिरफ़्तार प्रोफेसर असगर हकड़ो की ज़मानत मंजूर करे छड़ी। जवाबदार के 1 लाख रुपयनि जा मुतलका जमा कराइण जो हुक्म। अदालत केस में नामज़द ॿियनि 33 जवाबदारनि जी उबूरी ज़मानत भी 8 ॾींहनि वधाई जी ज़मानत में भी 8 ॾींहनि जी वाद करे छड़ी। ॿुधणीअ दौरान एंटी करप्शन जी जांच ऑफिसर अदालत खां शाहिदियूं पेश करण लाइ मोहलत तलब कई। जांच ऑफिसर जो चवणो हो त यूनिवर्सिटी मां अञा कुछ रिकॉर्ड हथ न अची सघियो आहे। एंटी करप्शन खाते सिंध यूनिवर्सिटी जे VC सूदो 60 खां वधीक जवाबदारनि ख़िलाफ़ 71 करोड़ रुपयनि जे मुबैना घोबिन जो केस दाख़िल कयो हो। सिंध सरकार करप्शन जे इल्ज़ाम सबब महीने लाइ हटायल सिंध यूनिवर्सिटी जे VC फ़तेह मोहम्मद बुरफ़त जी जाइ ते नए VC जी मुक़ररी लाइ तैयारियूं तेज़ करे छॾियूं। यूनिवर्सिटीज़ एंड बोर्ड्स खाते मुस्तक़िल VC लाइ उम्मीदवारनि खां दरख़्वास्तूं घुरी वरितियूं। फ़तेह मोहम्मद बुरफ़त खे गुज़िरियल सूमर ते करप्शन इल्ज़ामनि तां 1 महीने लाइ हटाए जांच लाइ कमेटी जोड़ी वई हुई। हिन वक़्तु प्रोफेसर मोहम्मद सिद्दीक़ कलहोड़ो वक़्ती VC जूं ज़िम्मेवारियूं निभाए रहियो आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट FIA जे अॻूणे DG बशीर मेमण जी पेंशन रोकण वारो नोटिफिकेशन मुअत्तल करे छॾियो। बशीर मेमण जी दरख़्वास्त ते चीफ जस्टिस अतर मिनुल्लाह तरफ़ां AGPR खे पेंशन वारे मामले जो ॿीहर जाइज़ो वठण जो हुकुम ॾिनो वियो। अदालत AGPR जे ऑफिसर खे लाॻापियल कानून पढ़ण जी हिदायत कंदे चयो आहे त कानून मूजिबि बशीर मेमण जी पेंशन नथी रोके सघिजे, पोइ छो ईअं कयो वियो। घोटकी शहर में घर की भित किरण के नतीजे में मासूम नीगर नईम उल्ला दबजी फौत। नीगर के वारसन भित के मलबे में लाश कढ़ी अस्पताल मुंतकिल किया। डॉक्टर्स तरफा नीगर के फौत थियण की तस्दीक बाद लाश घर वापस नियो वियो। काज़ी अहमद भरसां ॻोठ जादू जाड़ो में घर की भित किरण सबब नींगरी अनीला जोड़ो दबजी फौत थी वई। वाक़े ते घर में कोहराम ऐं इलाइक़े में सोग की लहर। खैरपुर नाथनशाह भरसां पानी जे मोटर मां करंट लगण सबब पीरसन पी ऐं धी फौत थी विया। ॻोठ दोदो लगारी में पीरसन मोहम्मद मूसा लगारी मोटर हलाए रहियो हो त खेसि करंट लॻो। पी खे बचाईंदे धी अरबेली बि करंट लगण सबब फौत थी वई। पी ऐं धी जा लाश ॻोठ पहुचण ते कोहराम, इलाइक़े में सोग जी लहर छायल। कंडियारो भरसां मैट्रिक जो शागिर्द पुरस्कार नमूने गुम। वारसन अगवा जो शक ज़ाहिर करे छॾियो। शागिर्द हसनैन कुलेरी शहर में वार ठाराइण लाइ आयो त वापसि न मोटियो। नींगर जे पीउ गुलशन कुलेरी जो चवणु आहे त पुट जो मोबाइल फ़ोन बि बंदि आहे। शक आहे त हसनैन खे अगवा कयो वियो आहे। गॾियल अरब इमारात ऐं बहरेन इसराइल सां सिफ़ारती लाॻापा बहाल करे छॾिया। टिनी मुल्कनि मुआहिदे ते सहियूं करे छॾियूं। तक़रीब में अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जी भी शिरकत।
तकरीब के ख़िताब कंदे अमरीकी सदर टिनी मुल्कनि के मुआहिदे ते वाधायूं ॾिनियूं ऐं चयो त अॼु दुनिया लाइ बहितरीन ॾींहुं आहे। हाणे मुसलमान, यहूदी ऐं ईसाई गॾु रही सघनि था ऐं गॾिजी इबादतूं बि करे सघनि था। इसराइल खे तस्लीम कंदड़ अरब रियासतुनि जो अंगु 4 थी वियो। अमरीकी रियासत ओरेगन में दोज़ख जा मंज़र 2 हफ़्तनि खां भड़कल ख़तरनाक बाहि हज़ारें घर साड़े ख़ाक करे छॾिया। औरतुनि सूधो 34 ॼणा सड़ी फौत। ओरेगन रियासत जे गवर्नर जी सिफ़ारिश ते ट्रंप सरकार बाहि जे हानियुनि खे डिज़ास्टर करार ॾेई छॾियो। अमरीकी मीडिया जी रिपोर्ट्स मूजिबि बाहि 45 लख एकड़ एराज़ी खे साड़े ख़ाक करे छॾियो आहे। जहाज़नि ऐं हेलीकॉप्टर्स ज़रिए जदीद मशीनरी सां बाहि ते ज़ाब्तो आणण जूं कोशिशूं जारी। अमरीकी रियासत कैलिफोर्निया जे ॿेलनि में ऑगस्ट महीने दौरान ख़तरनाक बाहि भड़की हुई। इन्हीअ बाहि 2 हफ़्ता अॻु वॉशिंगटन ऐं ओरेगन रियासत जे केतिरनि इलाइक़नि खे बि पंहिंजे वकड़ में आणे छॾियो। अस्सलामुअलैकुम। टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां हमीद शेख। हेडलाइन तफ़सीली ख़बरूं हिन ब्रेक।